नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइन से पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो 70 परॾेही वज़ीर बणिजी वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क की तारीख़ में नंढी उमिरि जी परॾेही वज़ीर बणजण जो एज़ाज़ बि माणे वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी 33 साल 7 महीननि ऐं 6 ॾींहंनि जी उमिरि में हलफ़ खंयो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी परॾेही वज़ीर तौरु हलफ़ खणण वक़्तु उमिरि 35 साल 5 महीना ऐं 10 ॾींहं हुई। ऐवान सदर में थियल हलफ़ बरदारी तकरीब में सदर डॉक्टर आरिफ अलवी बिलावल भुट्टो ज़रदारी खां हलफ़ वरितो। तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आसिफ अली ज़रदारी, आसिफ भुट्टो ज़रदारी, सनम भुट्टो वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया अॻवान बि शरीक। बिलावल भुट्टो ज़रदारी हलफ़ खणण खां पोइ परॾेही वज़ार जी चार्ज संभाले वरिती। खेसि परॾेही खाते जी ऑफ़िस में इख़्तियारनि पारां खाते ऐं दुनिया सां लाॻापनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां बिलावल के परॾेही वज़ीर बणजण ते वाधायूं। मुलाक़ात में दिफ़ाई वज़ीर ख्वाजा आसिफ, रेलवे वारो वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक भी शरीक। मुलाक़ात में मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾेवड़, जमहूरियत जे इस्तेकाम ऐं समाजी भलाई खे यकीनी बणाइण लाइ समूरियुनि सियासी जमायतुनि सां गॾिजी कमु करण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आइन जी बालादस्ती ऐं जमहूरी अमल जो तसलसुली मुल्की तरक़ी जो राज़ आहे। गॾियल सहकार सां जल्द मुल्क के पेश ईंदड़ चैलेंजिस ते ज़ाब्तो आंदो वेंदो। तहरीक इंसाफ के चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा के मुस्लिम लीग नून जो एजेंट करार ॾेई छॾियो। लाहौर में वर्कर्स कन्वेंशन के ख़िताब दौरान इमरान खान चयो आहे हू सिकंदर सुल्तान राजा के चीफ इलेक्शन कमिश्नर तस्लीम नथो करे। खेसि उन उहिदे ते रहण जो को हक़ न आहे। सुभाणे राति दुआ घुरी वेंदी। शब दुआ में मौलाना तारिक जमील भी शरीक हूंदो। असां पंहिंजे मुल्क जी हक़ीक़ी आज़ादी लाइ दुआ घुरंदासीं। कारकुन अवाम में मुल्क जी हक़ीक़ी आज़ादी जो पैगाम पहुचाइनि। मुल्क ते साज़िश तहत इम्पोर्टेड हुकूमत के मढ़ियो वियो आहे। वफाकी घर वज़ीर राणा सनावला जी कराची आमद। राणा सनावला जी चीन के कौंसल खाने में कौंसल जनरल से मुलाकात। कराची यूनिवर्सिटी में थियल आपघाती हमले में मारिजी वियल चीनी शहरी में मारिजण ते दुख जो इज़हार। घर वज़ीर राणा सनावला चीनी कौंसल जनरल के वज़ीर आज़म जो ख़ास ताज़ियती पैगाम पहुंचायो। राणा सनावला जो चवणु आहे त वाक़े की जांच जारी है। वज़ीर आज़म कराची वाक़े की जांच के पाण मॉनिटर करे रहियो आहे। घरू वज़ारत, सिक्योरिटी एजेंसियों ऐं सिंध हुकूमत गॾिजी वाक़े की जांच करे रहियूं आहिनि। दहशतगर्दी वाक़े में मुलविस अनसरनि के बेनकाब करे खेनि कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। पाक चीन लाॻापा ख़राब करण जी हर कोशिश ऐं साज़िश के नाकाम बणायो वेंदो।